अॼु आहे 9 मुहर्रम ऐं ॾींहं जा मंझंदि जा थिया आहिनि 2:30 ऐं बारिश थिए पई, तमामु सुठी बारिश थिए पई, अचानक बारिश थी आहे। ऐं अॼु मुंहिंजो बि मूड आहे बारिश में थोरो विञण जो, ॿार विझनि पिया ऐं तमामु इंजॉयमेंट, मौसम सुठी थी वई आहे। बसि पल में बारिश थिए पई, पल में सिजु निकिरे पियो, पल में बारिश थिए पई ऐं मां सोचियो त जेको सो मां बि बारिश में विझां थी ऐं बीमारियूं चवंदा आहिनि त लही वेंदियूं आहिनि बारिश जे विझण सां, त बारिश ई ख़तमु थी वई, बिल्कुलु हल्की थी वई आहे। सो अञा मां तयारी कयां पई बारिश में वञण जी। बारिश बिल्कुलु हल्की थी वई ऐं सभु मूंतां खिलनि पिया त जेको सो बारिश ख़तमु थी वई, हाणे तूं पई सोची त जेको सो मां बारिश में वञा वेझां त जी नेक्स्ट टाइम, छो त ही पूरो जेको सो महीनो आहे बारिशुनि जो आहे। अल्लाह ताला रहमत वारी बरसाति वसाए, अल्लाह ताला सभिनि जो ख़ैरु करे। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे पसंदि कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। सिंधी चैनल आहे ऐं सिंधी चैनलनि खे प्रोमोट कयो। अल्लाह ताला तव्हां सभिनि खे ख़ुशि रखंदो। त मिलूं था वरी कंहिं ॿियो वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।